तुम होते पानी तुम होते कुछ आओ बेअग भरी थिया मता चबे मखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मुंहिंजा मौला अॼु 19 शवाल जुमे जे ॾियारे साईं शेर अली मेतलो साहब जे घर में एडवोकेट शफ़क़त अली एडवोकेट शफ़ाअत अली साईं जे घर में महबूब मिठड़े जी लख सलवात थी आ। ओ मौला हर महीने हिन घर में महबूब जी लख सलवात पढ़ी वेंदी आ। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके शेर अली साईं जो एडवोकेट शफ़क़त अली शफ़ाअत अली साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला शेर अली साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एडवोकेट साईं शफ़क़त अली साईं शफ़ाअत अली साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे बिलावल साईं सभिनी भाइरनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ऐं मौला हिननि खे पढ़ाई में कामयाबी ॾे सभई ऑफिसर थियनि हिननि खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़त अता फरमा। रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। जेके बि एडवोकेट शफ़ाअत अली साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला साईं गुलज़ार अली फुलपोटो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। वडेरो तारिक हुसैन भंड साईं खे साईं जे अबे अम्मा खे सेहत अता फरमा। ओ मौला फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। फ़लस्तीन जी मदद फरमा। फ़लस्तीन जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा। सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक़ में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा। मौला अॼु असां सभिनी जो बेड़ो तार मोहम्मद इसाक़ अब्बासी साईं खे गंज अता फरमा। सभिनी खे गंज अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे है